असां सां गॾु आहिनि साईं खुर्शीद शाह साहब। असां ॻाल्हि पिया कयूं मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल ते। माण्हू चवनि था त तव्हांजी जेको मफ़ाहिमत जो बांडो उहो विच चौराहे ते फाटी पियो आहे। अहिड़ो माहौल पैदा कयो वियो आहे या कयो वेंदो आहे जंहिंसां झेड़ो थिए, झगड़ो थिए। मुफ़ाहमत पंहिंजी जाइ ते आहे, हलंदी रहंदी, पर उन हद जे अंदरि रहंदी। धरना लॻा, तव्हां पार्लियामेंट सां गॾु मियां नवाज़ शरीफ़ सां गॾु बीठा हुयो। जॾहिं बि ॾुखियो वक़्तु अचे थो तव्हां बीठा आहियो। फेडरेशन जा 3 यूनिट अगरि वफ़ाक़ मां ख़ुशि न आहिनि, फेडरल गवर्नमेंट मां ख़ुशि न आहिनि, वफ़ाक़ी हुकूमत मां ख़ुशि न आहिनि, त इहो तमामु घणो नुक़सानु सिर्फ़ु नवाज़ शरीफ़ खे न आहे, पर इन जो नुक़सानु रियासत खे बि आहे। इक़्तिदार जे लाइ त भुट्टो साहिबु कॾहिं विढ़ियो त मूंखे इक़्तिदार ॾियो। तेल दुनिया में हाणे घटिजो वेंदो, तेल जूं प्राइसिस घटिजी वेंदियूं ऐं हुननि खे तमामु घटि अर्निंग थींदी। वफ़ाक़ में चीनी सूबनि में का पार्टी आहे, तुर्को PTI आहे। इमरान ख़ान बि अज़हर ख़ान जो उरूज आयो, हिकदमि मथे वियो ऐं हिकदमि डाउन थियो, वरी न थी सघियो। इमरान ख़ान जे पंहिंजे एटीट्यूड और पंहिंजी सियासत जे करे उनजो बि हाल इहो ई थियो। सिंध जा क़ौम परस्त को ॿूटो ॿारे सघंदा, चवंदा आहिनि सिंधी में दुश्मन जो दुश्मन बि दोस्त। उहो ई कारण आहे, जॾहिं इलेक्शन ख़तमु थींदी आहे पोइ हिक ॿिए सां विढ़ंदा आहिनि, हिक ॿिए जी तनक़ीद कंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद मां सिंध TV न्यूज़ जो प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां तारा जड़। नाज़रीन, असां पंहिंजा अॼोके हिन प्रोग्राम में हिकिड़ो ॻाल्हाईंदासीं मुल्क जी जेका मौजूदा सियासी सूरत हाल आहे उन ते, ऐं उनखां सवाइ हिकिड़ी ॿी अहम शइ जिते असां पंहिंजे मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में डिस्कस कंदा रहिया आहियूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे गुज़िरियल हुकूमती दौर में आइन में हिकिड़ी तमामु अहम तरमीम कई, जंहिंखे अरिड़हीं आइनी तरमीम तौरु असां सुञाणूं था। उहा आइनी तरमीम त थी, तमामु वॾियूं ख़ुशियूं मल्हायूं नंढियुनि क़ौमुनि, ख़ासि करे सिंध जे माण्हुनि, पर उन आइनी तरमीम ते हेसि ताईं अमल केतिरो थियो आहे, केतिरो न थी सघियो आहे, असां उन ते बि ॻाल्हाईंदासीं। ऐं असांखे अॼु हिन प्रोग्राम में टाइम ॾिनो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तमामु सीनियर अॻवान अपोज़िशन लीडर साईं खुर्शीद अहमद शाह साहिबु। साईं तव्हांखे वलीकार चऊं था। सभिनी खां पहिरीं सर, जेकॾहिं सियासी जेका मौजूदा सूरत हाल आहे उन ते ॻाल्हायूं, माण्हू चवनि था त तव्हांजी जेको मफ़ाहिमत जो बांडो उहो विच चौराहे ते फाटी पियो आहे। मुफ़ाहमत जो तरीक़ेकार हूंदो आहे। मुफ़ाहमत सुठो वर्ड आहे। इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू खां बि अगरि ॾिठो वञे त झेड़नि झटनि नफ़रतुनि खां इस्लाम में बि मना कई वई आहे। त सियासी पॉइंट ऑफ व्यू खां ॾिसूं त उन में बि मुफ़ाहमत हिकिड़ो बहितरु लफ़्ज़ आहे। छा आहे, पर बदकिस्मती आहे त इन मुल्क में ख़ासि करे पाकिस्तान में अॼु जे ताईं अहिड़ो माहौल पैदा कयो वियो आहे या कयो वेंदो आहे जंहिंसां झेड़ो थिए, झगड़ो थिए ऐं अमन क़ाइमु न हुजे। पहिरियों दफ़ो पीपल्स पार्टी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जंहिं मुफ़ाहमत जी सियासत खे हिकिड़ो इनिशिएटिव वरितो सियासत जो, ऐं नवाज़ शरीफ़ जेके उन मुल्क जो उन 2 वॾियूं पार्टियूं हुयूं जिन में 80s खां वेंदे 90s ताईं इहा शइ रही, झगड़ो रहियो पाण जे विदिन पार्टीज़। वारा वरिता विया त हाणे असां आयासीं त वरी सुभाणे हू आया, असां न ठहियासीं त वरी ॿियो ठहियो, ॿियो न ठहियो त वरी टियों ठहियो। उन सॼे सिनेरियो खे साम्हूं रखंदे मोहतरमा इन सियासत जो बुनियादु विधो। ऐं इहो अॼु न आहे या 2000 में या मुफ़ाहमत जी पॉलिसी न आई, बि जॾहिं 97 में असेंबली में आई, उन वक़्तु असां 17 सीटूं खणी पहुतासीं सिजाद अली शाह जे डिसीशन खां पोइ। त उन वक़्तु बि सभिनी शयुनि जे बावजूदि, तमामु वॾनि प्रेशरनि जे बावजूदि बी जो मौक़ुफ़ इहो रहियो त असांखे हिन हुकूमत खे हाणे ख़तमु न करिणो ऐं न की सिस्टम खे म्यूज़िकल चेयर बणाइणो आहे। ऐं उन ई कंसेप्ट खे वठी बी अॻिते वधी। तमामु वॾो तफ़सील आहे जंहिंमें मां ख़ुदि उनजो हिसो रहियो आहियां। पर जॾहिं COD थी तॾहिं मोहतरमा नवाज़ शरीफ़ सां जॾहिं ॻाल्हि ॿोल थी त उन शइ जी अहमियत रखी वई। हुन में चयो वियो त अॻियां असां कोशिशि कयूं सियासी जमातूं त असां मुफ़ाहमती सियासत कयूं ऐं पाण में हिक ॿिए खे मौक़ो ॾियूं हिन मुल्क में
पार्लियामेंट्री ऐं डेमोक्रेसी गॾु हलनि ऐं हिन मुल्क में इन सिस्टम खां सवाइ हीउ मुल्क सर्वाइव करे न सघंदो। छो लाइ त असांजी ज़िमेदारी आहे सियासतदाननि जी त असांजे मथां माण्हू हिन मुल्क जो माण्हू ट्रस्ट करे थो ऐं असांजे जहिड़नि जे करे नुक़सानु थिए थो ऐं आमरीत फ़रोग़ पाए थी ऐं आमरीत अचे थी ऐं पोइ मुल्क वरी 20 साल 30 साल पुठिते हलियो थो वञे। इहो ई अॼु कारण आहे जो पाकिस्तान में 4 मरतबा हिकु डिक्टेटर्स आया आहिनि जंहिं पाकिस्तान खे तमामु पुठिते धिके छॾियो आहे। ऐं अगरि तव्हां ॾिसो त पाकिस्तान जो तमामु मुख़्तसिर अरसो सवाइ ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जे त हिकिड़ी गवर्नमेंट आई जंहिं उन मुख़्तसिर अरसे में जेतिरो कुझु कयो उहो असांजे अॼु साम्हूं आहे ऐं असां अॼु उनखे ई साम्हूं रखंदे अॻिते वधूं पिया जंहिंजो ज़िक्र हाणे बि तव्हां कयो 18वीं 23वीं सिलसिले में। त इन सियासत मुफ़ाहमती सियासत जो असां अमल कयोसीं ऐं उन में कॾहिं बि असां पंहिंजे हिन पुठे दौर 2008 में खां वेंदे 2013 ताईं असीं कॾहिं कंहिं पार्टी सां बि ईअं सम्झो त इंतकाम जो निशानो कंहिं पार्टी खे कोन ठाहियोसीं। अॼु उन खे फॉलो कंदे असां उन ई तर्ज़ अमल ते अॻिते वधियासीं त असांखे मुफ़ाहमती तरीक़े सां हलणो आहे ऐं न की असां हिक ॿिए जा पेर कढूं। उनजो तव्हां मुज़ाहिरो ॾिठो त पहिरियों दफ़ो पाकिस्तान जे हिस्ट्री में हिन मुल्क जो इक़्तिदार जेको आहे स्मूथली ट्रांज़िशन थी ऐं पाकिस्तान में पहिरियों कॾहिं अहिड़ो वाक़ियो कंहिं ॾिठो न त प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान बाइज़त तौर ते पंहिंजो सलामी वठी घर वापसि वञे या प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान जे ऑनर में प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान डिनर या एहतमाम करे अशायो एहतमाम करे उन खां पोइ प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान बि हलियो वञे। हिकिड़ी स्मूथ ऐं तमामु सुठी ट्रांज़ेक्शन थी जंहिंसां पाकिस्तान जो तमामु वॾो दुनिया में हिकिड़ो इमेज बिल्ड थियो। बदकिस्मतीअ सां हिन मुल्क जे माण्हुनि हमेशह अपोज़िशन ॾाढाईअ वारी झेड़े चटे वारी ॾिठी आहे। इशू रिलेटेड अपोज़िशन जेके दुनिया में जेके बि महज़ब क़िस्म जूं सिस्टम हुकूमतूं रहियूं आहिनि या मुल्क रहिया आहिनि जंहिंमें तमामु त जेके इशूज़ आहिनि उन्हनि खे पॉलिटिकल बुनियादनि ते खयो वियो आहे। पाकिस्तान में हमेशह हिन जो तर्ज़ अमल इहो रहियो आहे झेड़ो जटो फायरिंगियूं माण झड़ हालात अहिड़ा पैदा कयो जंहिंसां आमरीत अची वञे त उनखे असीं यकीनन उन ई पंहिंजी पॉलिसी खे पंहिंजे लीडर जी शहीद लीडर जी पॉलिसी खे साम्हूं रखियोसीं ऐं पंहिंजे इक़्तिदार जे लाइ असां मुफ़ाहमती पॉलिसीअ खे सबोटाज न कयोसीं। ऐं तव्हांजो चवणु आहे त भांडो फुटी पियो, भांडो न फुटो आहे। कंहिं बि क़िस्म जी जेकॾहिं का ॻाल्हि थिए थी ऐं उन ते एहतिजाज कजे थो त उनखे तव्हां इहो न सम्झो त इहो एहतिजाज छो थियो या तक़ीद छो कई वई ऐं इन जा हिक ॿिए जे मथां जेके पंहिंजो डिस्कशन्स थियूं या तक़ीरूं थियूं या तनक़ीद थी उहा छो थी माना मुफ़ाहमत ख़तमु थी वई। मुफ़ाहमत पंहिंजी जाइ ते आहे हलंदी रहंदी पर उन हद जे अंदरि रहंदी जंहिं हद जे अंदरि पाकिस्तान जे माण्हूअ जो पाकिस्तान जे अवाम जो पाकिस्तान जे मज़दूर जो पाकिस्तान जे हारीअ जो जे मथां का बि कंप्रोमाइज़ न कई वेंदी। हिन वक़्तु बि असां तमामु वाज़े तौर ते चयो आहे त हिन मुल्क में जेके मौजूदा सूरत हाल आहे हुकूमत बेख़बरीअ जो शिकार आहे। हुकूमत पंहिंजे ई ताक़त जे नशे में अॻिते वधी रही आहे। उनखे का शइ नथी नज़र अचे न मुल्क जे एग्रीकल्चर क्लास जे तबाही तरफ़ गामदन आहे उहो नज़र थो अचे न मज़दूरनि जा मसइला नज़र था अचनि न मुल्क जे हालतुनि खे साम्हूं ॾिसनि था। अफ़गानिस्तान आहे त अफ़गानिस्तान जी जेका सिचुएशन आहे असां उन ते गौर नथा कयूं असां पंहिंजी फॉरेन पॉलिसी ते गौर कोन था कयूं। अगरि उन्हनि इशूज़ खे खणी जेकॾहिं असां अॻिते वधूं था ऐं उनखे चवणु त साईं हाणे मुफ़ाहमत ते ख़तमु थी वई मुफ़ाहमत त उन हद ताईं ज़रूरु आहे त असां कंहिं बि साज़िश जो हिसो कोन बणिबासीं ऐं न ई कंहिं साज़िश जो हिसो बणिजी कंहिं हुकूमत जे ख़िलाफ़ु साज़िश कंदासीं। मोहतरमा जे वीहनि तहत मीसाक जमहूरियत थियो जेका तव्हां ॻाल्हि कई मीसाक जमहूरियत खां पोइ पहिरियों वारो तव्हांजो जनरल मुशरफ जो दौर हो उहो त ख़तमु थियो जमहूरी हुकूमत आई उन में तव्हां ॾिठो त जजिस जी बहाली लाइ मियां नवाज़ शरीफ़ लॉन्ग मार्च कयो मेमो केस थियो सुप्रीम कोर्ट पहुची विया
LNG इशू थियो, सुप्रीम कोर्ट पहुची विया, उन खां पोइ वरी जेकॾहिं हीउ दौरु ॾिसूं था त जॾहिं धरना लॻा, तव्हां पार्लियामेंट सां गॾु मियां नवाज़ शरीफ़ सां गॾु बीठा हुयो, जॾहिं बि ॾुखियो वक़्तु अचे थो तव्हां बीठा आहियो, पर ॿिए तरफ़ मुस्लिम लीग नून जो जेको हमेशह रवैयो रहियो आहे, उहो रवैयो उहो साॻियो ई मोट उहो मुस्लिम लीग नून अॼु ताईं न ॾिनी आहे। हिन वक़्तु जेका सिंध में सूरत हाल आहे, वफ़ाक़ी इदारनि जी जेका मुदाख़लत आहे, सिंध हुकूमत बि हुन ते एहतिजाज कयो आहे, तव्हां बि ॻाल्हायो आहे त आख़िर इमरान ख़ान जॾहिं मुतालबो करे थो त इहा ई रेंजर वञी पंजाब में ऐं KP में करप्शन जे ख़िलाफ़ु उन जे ख़िलाफ़ु कार्रवाइयूं करे, त चौधरी निसार साहिबु चए थो त इहो आइन खां मथां ई ॻाल्हि आहे, इमरान ख़ान खे इहा ॻाल्हि न करणु खपे, पर उहे कार्रवाइयूं सिंध में जाइज़ आहिनि। ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं मौजूदा हुकूमत इन क़िस्म जूं जेके ॻाल्हियूं करे पई, इहा उनजे लाइ ख़ुदि ज़हर क़ातिल आहे उन्हनि जे लाइ। त हू जेको कुझु थिए पियो सूबनि सां, नंढनि सूबनि सां जेको वर्ताव कयो वञे थो, ऐं उन में नेचुरली जॾहिं फेडरेशन, नंढा सूबा ऐं वॾो सूबो पंजाब, इहे चारई मिली हिकु फेडरेशन ठहे थी, ऐं फेडरेशन जा 3 यूनिट अगरि वफ़ाक़ मां ख़ुशि न आहिनि, फेडरल गवर्नमेंट मां ख़ुशि न आहिनि, वफ़ाक़ी हुकूमत मां ख़ुशि न आहिनि, त इहो तमामु घणो नुक़सानु सिर्फ़ु नवाज़ शरीफ़ खे न आहे, पर इन जो नुक़सानु रियासत खे बि आहे। पर असां उन हूंदे बि जीअं मूं तव्हांखे चयो त इन ते का बि कंप्रोमाइज़ करण लाइ तयारु न आहियूं। असां जेकॾहिं नवाज़ शरीफ़ सां न, पर असां पार्लियामेंट सां बीठा रहियासीं। तव्हां मुंहिंजी तक़रीर खणी ॾिसो पार्लियामेंट जी, त उन में मां पार्लियामेंट जो ज़िक्र कयो आहे, डेमोक्रेसी जो ज़िक्र कयो आहे, कॉन्स्टिट्यूशन जो ज़िक्र कयो आहे, मूं नवाज़ शरीफ़ जो ज़िक्र न कयो आहे। अॼु बि मां पाकिस्तान जे आइन जी हिफ़ाज़त करणु पंहिंजो फ़र्ज़ु थो सम्झां, अॼु बि मां पार्लियामेंट जी हिफ़ाज़त करणु मां पंहिंजो फ़र्ज़ु थो सम्झां, अॼु बि डेमोक्रेसी जी ज़िक्र करणु ऐं उनजी हिफ़ाज़त करणु मां पंहिंजो फ़र्ज़ु थो सम्झां, छो त मुंहिंजी लीडरशिप ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खां वठी शहीद बीबी ताईं डेमोक्रेसी ऐं पार्लियामेंट्री फॉर्म ऑफ गवर्नमेंट ते पंहिंजूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि ऐं ज़िंदगियूं ॾेई छॾियूं। इक़्तिदार जे लाइ त भुट्टो साहिबु कॾहिं विढ़ियो त मूंखे इक़्तिदार ॾियो, अॼु जा सियासतदान जेके नवां पॉलिटिशियन अची विया आहिनि, उहो त चवनि था असांखे हुकूमत ॾियो, वज़ीर आज़म बणायो, पर कॾहिं बि बेनज़ीर भुट्टो साहिबा या शहीद भुट्टे कॾहिं बि न चयो त मूंखे वज़ीर आज़म बणायो। हथां उन्हनि खे रोकियो वियो त तव्हांखे वज़ीर आज़म बणायूं था, तव्हां असां सां कंप्रोमाइज़ कयो, असां तव्हांखे वज़ीर आज़म बणायूं था, तव्हां पाकिस्तान हाल न अचो, तव्हांजे ज़िंदगीअ खे ख़तरो आहे, तव्हां इलेक्शन खटी अची वज़ीर आज़म थियो। पर ॿिन्ही लीडर पीपुल्स पार्टी जे इन शइ खे तरजीह न ॾिनी, उन रियासत खे तरजीह ॾिनी, रियासत जे निज़ाम खे तरजीह ॾिनी। हाणे जेकॾहिं मौजूदा हुकूमत पंहिंजे चवंदा आहिनि त गारे में पाण ते तिरके त उहो हुनजो नसीबु, पर पीपुल्स पार्टी जी लीडरशिप इन शइ ते बिल्कुलु वाज़े आहे त हुकूमत जेकॾहिं पाण खे बहितर न कयो त एहतिजाज करणु, आइन जे अंदरि रही एहतिजाज करणु असां पंहिंजो फ़र्ज़ु सम्झूं था। ऐं इन ते मूं काफ़ी मरतबा ज़िक्र कयो आहे ऐं यादाश्त दोस्तनि जी, माण्हुनि जी, मीडिया जी घटि बि आहे। मूं हिन दफ़े जेका पार्लियामेंट जे अंदरि तक़रीबन 3.25 कलाक स्पीच कई, उहो मां हुकूमत जे गुल न पाराया, मूं हुकूमत जी हिकु हिकु शइ खे वाखो कयो। ऐं हाणे बि जॾहिं हुकूमत हारियुनि सां वेसाघाती कई ऐं हिकिड़ो एग्रीकल्चर पैकेज ॾिनो, उहा बि मां हुनखे वेसाघाती थो चवां त इहा शइ हुननि पंहिंजे बजट जे अंदरि ॾिनी आहे ऐं उहा ई शइ उहो वरी ॿीहर था अनाउंस कनि। ऐं इहा मां यकीन सां चवां थो त नवाज़ शरीफ़ खे ख़बर बि न हूंदी त हीउ बजट में ज़िक्र थियो आहे ऐं हुननि ॿुधायो बि न हूंदुसि, हुन चयो सर ये दे दे, ऐं उन सां टके जो बि फ़ाइदो कोन पवंदो आहे हर खे। मूं मक़सदु चवण जो इहो आहे त इहे सभु इशू अहिड़ा आहिनि जंहिं ते कंप्रोमाइज़ कॾहिं बि असां कोन कंदासीं। मूं त इहो बि चयो आहे जेकॾहिं हारियुनि जा मसइला, एग्रीकल्चर जा मसइला हल न कया विया त पॉसिबल आहे त असां रोडनि ते निकिरूं, ॿाहिरि अचूं ऐं धरना ॾियूं, वेहूं, हारियुनि सां वेहूं, छो त मुल्क जो मुस्तक़बिल असांजी एग्रीकल्चर सां आहे। ऐं मां तव्हांजे अॼु हिन प्रोग्राम में इहा पैशन गोई थो कयां त ईंदड़ 5-6 सालनि जे अंदरि उहो मुल्क बचंदा ऐं तरक़ी कंदा जंहिंमें एग्रीकल्चर हूंदी। अलाए छो असांजा इहे इकोनॉमी अपना जेके एक्सपर्ट मुआशी माहिरीन जेके आहिनि इन ॻाल्हि ते तवजो नथा ॾियनि। तेल दुनिया में हाणे घटिजो वेंदो, तेल जूं प्राइसिस घटिजियूं वेंदियूं ऐं हुननि खे तमामु घटि अर्निंग थींदी, हू पंहिंजा मुल्क मुश्किल हलाए सघंदा। ऐं जंहिं मुल्क में एग्रीकल्चर हूंदी उहो मुल्क ई अॻे वधंदो, सभु मुल्क उन मुल्क जा मुहताज थींदा। ऐं असां पंहिंजी एग्रीकल्चर खे पाण तबाह करण था वञूं
ऐं ख़बर न आहे त इन्हनि मुआशी माहिरनि खे अलाह ताला कॾहिं अक़ल ॾींदो। सम्झ खां ॻाल्हि बालातर आहे ऐं अफ़सोसनाक ॻाल्हि आहे त मौजूदा हुकूमत कॾहिं बि हारी ऐं मज़दूर दोस्त न रही आहे। जॾहिं बि मौजूदा हुकूमत आई आहे उन्हनि हमेशह उन्हनि जूं पॉलिसियूं हारीअ जे ऐं मज़दूरनि जे ख़िलाफ़ु रहियूं। चलो सर, टाइम त ब्रेक जो। नाज़रीन, साईं ख़ुर्शीद शाह सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। अचो था नंढी साई खां पोइ। नाज़रीन, प्रोग्राम में ॿेर भलीकार असां सां गॾु आहिनि साईं ख़ुर्शीद शाह साहिबु। ऐं असां ॻाल्हि पिया कयूं मुल्क जी मौजूदा सियासी सूरताल ते। साईं, मफ़ाहिमत जी ॻाल्हि करियूं पिया। इहा ॻाल्हि त हर को मञे थो त हिन मफ़ाहिमत जी सियासत जे करे पाकिस्तान में पार्लियामानी निज़ाम, आइन, जमहूरियत उहा मज़बूत थी आहे। पर जेकॾहिं पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे ॾिसूं त पीपुल्स पार्टी जे अंदरां जेके माण्हू आहिनि, ख़ासि करे पंजाब जी जेका पीपुल्स पार्टी आहे, उहा तव्हांजी हिन मफ़ाहिमत जी पॉलिसी जे करे पार्टी खां तमामु घणी नाराज़ आहे। तव्हां नथा सम्झो त तव्हां जॾहिं हिकिड़े पासे जमहूरियत ऐं आइन खे मज़बूत पिया कयो त ॿिए पासे पंहिंजी पार्टी खे कमज़ोर कंदा पिया वञो हिन पॉलिसी जे करे? अथई हिन में को शक कोन्हे त असांजो पंजाब जो जेको वर्कर आहे, पंजाब जो जेको असांजो दोस्त आहे, उनखे नवाज़ शरीफ़ सां हमेशह हिन पुठी जेका बि हिस्ट्री रही आहे 27-28 साल जी, त पीपुल्स पार्टी वर्सिस नवाज़ शरीफ़ रहियो आहे। ऐं उन में उन्हनि जा तमामु वॾा इख़्तिलाफ़ात आहिनि। उते नज़रियाती इख़्तिलाफ़ात बि आहिनि। फिर ज़ातियात हमेशह मुस्लिम लीग हमेशह कोशिशि कई आहे त पर्सनल थी अटैक करे थी ऐं उन्हनि जो वतीरो रहियो आहे इहो। उहो उन जा बिल्कुलु असरात असांजे हिन पॉलिटिक्स ते ज़रूरु पिया आहिनि। पर उन दोस्तनि खे बि असीं इन ॻाल्हि ते सम्झायो आहे त बाबा हीअ मुफ़ाहमत उन हद ताईं ज़रूरु आहे त पार्लियामेंट्री निज़ाम, जमहूरी निज़ाम ख़तमु न थिए। बाक़ी इशूज़ रिलेटेड असांजी का मुफ़ाहमत कोन्हे। बिल्कुलु जीअं हाणे असांजा दोस्त आहिनि, ॻाल्हाइनि था, कॾहिं बि हुनजी तरदीद न आई आहे। मूं ॻाल्हायो आहे, हाणे बि तव्हांजे साम्हूं ॻाल्हायां थो त हुननि जे तर्ज़ अमल या हुनजा तरीक़ेकार या हुनजी पॉलिटिकल अप्रोच हिकिड़ी नेगेटिव रही आहे मुस्लिम लीग नून जी, ऐं आहे बि। ऐं असां जीअं मूं हींअर ई तव्हांखे चयो त जेकॾहिं हे इशू हल न कंदा त असांखे रस्तनि ते अचिणो पवंदो। पर इन हद ताईं त असां कंहिं ॿिए खे मौक़ो न ॾियूं त हीउ निज़ाम ख़तरे में पए। सर, इमरान ख़ान चए थो त पीपुल्स पार्टी सिंध जी पार्टी बणिजी वई आहे ऐं नून लीग हाणे पंजाब जी पार्टी आहे। जेकर हिन वक़्तु विफ़ाक़ में चइनी सूबनि में का पार्टी आहे त रुगो PTI आहे। इहा केतिरे PTI पंहिंजो ग्राफ ख़ुदि ख़ैबर पख्तूनख्वा में करे चुकी आहे। उहो अॼु ख़ुदि वॾनि मुश्किलातुनि जो शिकार आहे, अंदरूनी मुश्किलातुनि जो शिकार आहे PTI। ऐं छो त हुनजी लीडरशिप में स्टेबिलिटी कोन्हे। उनजी इन वजह सां थोरे मुख़्तसिर अरसे में ऐं मुंहिंजी अप्रेशन को इहा आहे त थोरे अरसे में इमरान ख़ान बि जीअं अज़हर ख़ान जो हिकिड़ो रूज आयो, हिकदमि मथे वियो ऐं हिकदमि डाउन थियो, वरी न उथी सघियो। इमरान ख़ान जे पंहिंजे एटीट्यूड और पंहिंजी सियासत जे करे उनजो बि हाल इहो ई थियण वारो। सर, नेब जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कयूं त नेब जूं जेके कार्रवायूं आहिनि उहे माज़ी में बि जेको मियां साहिब जो 97 वारो दौरु हो उन में वांगुरियूं थियूं। जनरल मुशरफ जे दौर में बि तकरारी रहियो। हाणे बि नेब जेके कार्रवायूं करे पई, उन ते सिंध जे चीफ मिनिस्टर बि ॻाल्हायो आहे, पाण सवेर बि ॻाल्हि कई। मीसाक जमहूरियत जो तव्हां ज़िक्र कयो, उन ई मीसाक जमहूरियत में एहतसाब लाइ हिकिड़ो निज़ाम ठाहिण जी बि ॻाल्हि कई। तव्हां 8वीं तरमीम पास कई, ॿियूं शयूं इलाही हुयूं जेके मीसाक जमहूरियत वारियूं पूरियूं थियूं। एहतसाब जो हिकिड़ो शफ़ाफ़ ऐं जेको ग़ैर जानिबदार इदारो ठाहिण में तव्हां कामयाबु छो न थी सघिया? न तव्हांजे दौर में थियो, न मुस्लिम लीग नून जा हाणे 2.5 साल थिया आहिनि, न हाणे थी सघियो आहे। नेचुरली अगरि हीउ सिस्टम कंटिन्यू हलंदो रहंदो त इहे सभु शयूं बहितर थींदियूं। असल में हिन मुल्क जी सियासत ही जो बुनियादी डंडे ऐं बाठे ते रहियो आहे। कॾहिं आमरीत वारा अची विया, कोड़ा जेल फांसियूं, माण्हू खे कमज़ोर करणु, माण्हू खे पंहिंजे अंडर हैंड रखणु, ऐं पंहिंजी सोच वन मैन पंहिंजो ऑर्डर जेको हुजे उन ते हलणु, माइट इज़ राइट वारी सियासत खे अॻिते वधाइणु। त हिन मुल्क जो मुआशिरो में जेको तरीक़ेकार रहियो आहे उहो इहो ई रहियो आहे जंहिंजो ज़िक्र तव्हां कयो था। पर इहा जेकॾहिं सिस्टम जेको पीपुल्स पार्टी जो अॼु बि इन ते बिल्कुलु वाज़े मौक़ुफ़ आहे त हीउ निज़ाम जी कंटिन्यूटी इन सभिनी
ग़लति शयुनि खे ख़तमु कंदी वेंदी। अॼु बि तव्हां अगरि ॾिसो त तव्हांजे साम्हूं हूंदो मियां रज़ा रब्बानी जी स्टेटमेंट, चेयरमैन सेनेट जी स्टेटमेंट, उहो वाज़े इशारो थी ॾे त ही शयूं ख़तमु थियणु खपनि। ऐं जॾहिं अदारनि जा हेड्स, पॉलिटिकल अदारनि जा हेड, फेडरेशन सां तालुक़ु रखंदड़ उन अदारनि जा अॻुवाण जॾहिं इन लाइन ते सोचनि था, अचनि था, त इन में को शक न आहे त इनशाअल्लाह इहा शइ हिन मुल्क में बहितर थींदी ऐं इहे निज़ाम जेके पोलिटिसाइज़ थियनि था, अदारा पोलिटिसाइज़ थियनि था, इहे ख़तमु थी वेंदा। सिंध में जेके कुझु कार्रवायूं थियूं, चवनि था त हाणे इहो ॿुहारो सॼे मुल्क में फिरणो आहे ऐं ख़ासि करे हिन महीने अक्टूबर जी ॻाल्हि कनि पिया त अक्टूबर जो महीनो हमेशह ॻरो साबित थियो आहे, त हीउ अक्टूबर जो महीनो ॻरो साबित थींदो। ख़ासि करे पंजाब में काफ़ी वॾा वॾा नाला वरिता पिया वञनि जेके करप्शन, लैंड ग्रैबिंग ऐं ॿियनि इल्ज़ामनि में उनजे ख़िलाफ़ तहरुक में बि धारा अची विया आहिनि ऐं शायदि उनजूं गिरफ़्तारियूं मुतवक़ी आहिनि। इहा सोच असांजी कॾहिं ख़तमु थींदी त ॿुहारो ईंदो, ॿियो ईंदो, सिंध खे ॿुहारो ॾिनो त हाणे ॿियनि जॻहियुनि ते ईंदो। असां चयूं था छो ॿुहारो अचे, इंसाफ़ थिए, जस्टिस थिए। जेकॾहिं को चोर आहे त हुनखे चोर चओ, जेको शरीफ़ माण्हू आहे त हुनखे शरीफ़ माण्हू चओ। जेकॾहिं ब्यूरोक्रेसी में ग़लति माण्हू आहिनि त हुनखे चओ त ही ग़लति आहिनि। जेकॾहिं के अदारनि जा ग़लति माण्हू आहिनि त हुनखे चओ ही ग़लति आहिनि। त जेसि ताईं हिन मुल्क में इहो निज़ाम न ईंदो, चाहे हू पंजाब सां हुजे, सिंध सां हुजे, ख़ैबर पख्तूनख्वा सां हुजे, पंजाब सां, बलूचिस्तान सां हुजे, किथे बि हुजे, हीअ शक ऐं शकूक तॾहिं पैदा थियनि था जॾहिं हिकिड़े सूबे खे टारगेट कयो थो वञे। तॾहिं इहे ख़तरनाक ॻाल्हियूं आहिनि, ख़तरनाक सोच डेवलप थिए। इन शइ खे ख़तमु कयो वञे। इन शइ खे केरु ख़तमु कंदो? मौजूदा हुक्मरान ख़तमु कंदा पंहिंजे सही करेक्ट डिसीशन सां। जीअं तव्हां चयो त जेकॾहिं ख़ैबर पख्तूनख्वा में रेंजर्स जो मसइलो अचे थो, FC जो मसइलो अचे थो, त उते वफ़ाक़ जी हुकूमत जो मौक़ुफ़ ॿियो आहे। जेकर सिंध में अचे थो त उते वफ़ाक़ जो मौक़ुफ़ ॿियो आहे। इहे डबल स्टैंडर्ड्स थियणु न खपनि। दरअसल हिकिड़े सूबे जी रुगो ॻाल्हि कोन्हे, रुगो हिकिड़े तबिके खे, यानी कि रुगो सियासतदान ई छा मुल्क में करप्ट आहिनि जिन ख़िलाफ़ु कार्रवायूं थियनि पियूं। ॿिया जीअं मियां रज़ा रब्बानी पंहिंजी स्पीच में चयो त ॿिया जेके आहिनि मुल्क में तबिका, उहे सभु मुक़दस गऊं आहिनि। मां उहो ई थो चवां त अॼु जेको मां रज़ा रब्बानी साहिब जी तव्हां ॻाल्हि पिया कयो, अॼु मां चवां पियो उन शइ ते मूं चयो आहे त हीअ शइ हिकिड़े तरफ़ अहिड़े तरफ़ वञे थी, पार्लियामेंट खई वञे थी। इनशाअल्लाह इन में काफ़ी बहितरी ईंदी ऐं असां हीउ मुल्क पाकिस्तान तॾहिं तरक़ी कंदो जॾहिं सभिनी खे बराबरीअ जे बुनियादनि ते हलायो वेंदो। ऐं हिन मुल्क में का मुक़दस गाहि कोन्हे, का बि कोन्हे। ऐं हीउ मुल्क तरक़ी बि तॾहिं कंदो जॾहिं असां उहे जेके तरीक़ेकार आहिनि त हीउ फलाणो आहे, हीउ फलाणो आहे, हीउ फलाणो आहे, हिन जो तालुक़ु फलाणे सां आहे, हीउ साईं जुडिशरी जो आहे, हीउ साईं ब्यूरोक्रेसी जो आहे, साईं हीउ एहसाब जो आहे, हीउ साईं फ़ौज जो आहे, हीउ साईं सियासतदान आहे। इहे तफ़रीक़ूं जेसिताईं ख़तमु न कंदासीं तेसिताईं पाकिस्तान तरक़ी न कंदो। हिन मुल्क पाकिस्तान तमामु ॾुखी हालतुनि मां हले पियो, तमामु ॾुखी हालतुनि खां। माण्हुनि खे सम्झणु खपे ऐं हर शख़्स खे सम्झणु खपे, हर ज़ी शऊर माण्हू खे सम्झणु खपे त पाकिस्तान तमामु ॾुखे वक़्त मां गुज़री रहियो आहे। हिकु तरफ़ हिंदुस्तान जी एग्रेशन हले पई, ॿिए तरफ़ अफ़गानिस्तान जा हालात बदतर थींदा वञनि था, टे तरफ़ अफ़गानिस्तान जंहिं एटीट्यूड जो मुज़ाहिरो करे थो। ऐं यकीनन हू कंहिं हद ताईं सही बि हूंदो त बाबा जेकॾहिं असां अफ़गानिस्तान खे जेको पुरअमन अफ़गानिस्तान आहे, असां हमेशह चयो आहे त पाकिस्तान खे सपोर्ट सम्झूं था त पुरअमन पाकिस्तान जे लाइ बहितर, पुरअमन अफ़गानिस्तान पाकिस्तान जे लाइ बहितरी रहंदी, पुरअमन पाकिस्तान अफ़गानिस्तान लाइ बहितर थींदो। त जेसि ताईं असां इन्हनि शयुनि खे साम्हूं रखंदासीं, आख़िर अफ़गानिस्तान इहो छो थो रड़ियूं करे त पाकिस्तान असांजा प्रॉब्लम क्रिएट करे थो। जा रीज़न्स छा आहिनि, उन ते वेही सियासी जमातूं ऐं लीडर्स जेके आहिनि, पॉलिटिकल पार्टी ऐं हुकूमत वेही हिते वेहणु खपे ऐं पंहिंजी आईंदा फॉरेन पॉलिसी ते नज़रसानी करे। दुनिया में चेंज अची रही आहे, दुनिया में तमामु वॾियूं चेंजिंग अची रहियूं आहिनि। पाकिस्तान में ईरान हाणे पाबंदियुनि खां हटियो आहे, उनजी हिकु नई सिचुएशन डेवलप थिए थी। ईरान ऐं सऊदी अरब ऐं यमन ऐं शाम, सीरिया, मुस्लिम कंट्रीज़ में हिकिड़ी नई हवा लॻे पई, नयूं शयूं जनम वठनि थियूं। ऐं पाकिस्तान हिकिड़ो डिक्युलर मुस्लिम कंट्री आहे,
उनजो हिकिड़ो रोल आहे जेको भुट्टे साहब रोल प्ले कयो 70s में, उहो रोल आहे, असां उन रोल खां वेठी विया आहियूं। असां पंहिंजो जेका असांजी मुस्लिम वर्ल्ड जी जेको हिकिड़ो कंसेप्ट हुयो भुट्टे साहब ॾिनो, उनखां बि असां हटी विया आहियूं। बिल्कुलु। अच्छा सर, जेतोणीकि हाणे ॻाल्हि त वक़्त खां तमामु अॻु में आहे इहा, पर असांजी इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे, प्रिंट मीडिया हुजे, सोशल मीडिया हुजे, हर हंधि ॻाल्हि पई थिए आर्मी चीफ खे मुलाज़मत जे मुदे में तोसी ॾियण जी। तव्हांजे दौर में बि असां वटि हिकिड़ो मिसाल आहे, तव्हां जनरल कियानी साहब खे एक्सटेंशन ॾिनी। ॻाल्हि इहा हुई त हालत जंग में आहियूं, इन दौरान एक्सटेंशन ॾियणु खपे। हिन वक़्तु बि ज़रब बि हले पियो, कराची में दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन हले पियो। तव्हांजी छा राय आहे एज़ अ अपोज़िशन लीडर? मूं थोरो राहिल शरीफ़ खे वेझो ॾिठो आहे या हुनजे बॉडी लैंग्वेज खे, त मां न सम्झां त हुनजी बॉडी लैंग्वेज या हुनजे ॻाल्हाइण या हुनजे मूवमेंट मां इहो नज़र अचे थो त हू एक्सटेंशन वारो जनरल थींदो। हू एक्सटेंशन शायदि न वठे। सही, मां नथो सम्झां। सिंध जे हवाले सां बि ॻाल्हायूं। हाणे मकानी चूंडूं थियनि पियूं, गुज़िरियल आम चूंडुनि में जेका कारकर्दगी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी नज़र आई, पाण फ़रिश्तनि जे करे हो कीअं हो सिंध में पीपल्स पार्टी कामयाबु थी, ॿियनि सूबनि में उहा कामयाबी न मिली सघी। हाणे मकानी इदारनि जूं चूंडूं पंजाब में बि आहिनि, सिंध में बि आहिनि। तव्हांखे इन्हनि चूंडुनि में पार्टी जो मुस्तक़बिल कीअं थो नज़र अचे? मां हक़ीक़त तव्हांखे ॿुधायां त कंहिं बि पार्टी जो पैरामीटर्स लोकल गवर्नमेंट जे इलेक्शन ते न हूंदो आहे, छो त मौजूदा हुकूमत वेठी आहे, माण्हुनि जा मसइला मसाइल आहिनि, उते MNA MP वेठा आहिनि, मां सॼे इंटायर चइनी सूबनि जी ॻाल्हि कयां त उन में ॾाढो ॾुखियो आहे त सिटिंग गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु को खटी अचे। उते सिटिंग गवर्नमेंट, छो त हुननि जा चाहे धांधली को करे न करे, धांधली खां अबव हू माण्हू सम्झनि था यार हाणे हीउ सुभाणे MNA वेठो आहे, असां काउंसलर खटी बि ईंदासीं त असां छा कंदासीं, पोइ हिन जी मुखालफ़त थींदी, असांजो कमु न थींदो, जेको 4 कम थियणा आहिनि उहे बि कोन थींदा। तंहिंजे करे का बि लोकल गवर्नमेंट मौजूदा सिटिंग गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु, हाणे सिंपल मिसाल वठूं न, ख़ैबर पख्तूनख्वा में थी, उते PTI खटियो आहे, बलूचिस्तान में थी, सिटिंग गवर्नमेंट खटियो आहे। त ॿ त असांजे साम्हूं ताज़ा इशारा आहिनि। ऐं पहिरियों दफ़ो पाकिस्तान जी हिस्ट्री में पहिरियों दफ़ो कंहिं पॉलिटिकल गवर्नमेंट जे ज़माने में ही लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन थिए पई। न त पाकिस्तान में हमेशह डिक्टेटर्स आया आहिनि ऐं हुननि अची कॾहिं BD निज़ाम, कॾहिं नाज़मी निज़ाम, कॾहिं पंहिंजो काउंसलर्स जो निज़ाम, हर क़िस्म जो निज़ाम आयो आहे ऐं हुननि जी पंहिंजी डिक्टेटर्स कॉन्स्टिट्यूंसी ठाही आहे। त असां सखर डिस्ट्रिक्ट में 4000 काउंसलर नंढा वॾा मिलाए अची हाल जॾहिं भरबो त 4000 कुर्सियूं लॻंदियूं, असांजे काउंसलर में पंहिंजी तकीर करण जो मौक़ो मिलंदो। पोइ हू आहिस्ते आहिस्ते कॾहिं कंहिंखे कंहिं न कंहिं शख़्स खे लीडर करे पंहिंजो मोकिलनि था, पोइ उहो सॼे मुल्क में हले थो सिविलियन। इहो उन दौर में रहियो आहे। हीउ पहिरियों दफ़ो आहे जो पाकिस्तान में सिटिंग पॉलिटिकल गवर्नमेंट जे ज़माने में इलेक्शन थियनि थियूं। असांजो हीउ अञा मुआशिरो जेको आहे पाकिस्तान, अञा उन में जमहूरियत पूरी मज़बूत न थी आहे, डेमोक्रेसी मज़बूत न थी आहे। त हीउ त डेवलप कंट्रीज़ जेके आहिनि उन में थींदो आहे त उन में असांजा टैक्स ॾियण जो कंसेप्ट ई असां वटि कोन्हे। बसि बुनियादी जमहूरियत हुजणु खपे, बुनियादी जमहूरियत बिल्कुलु हुअणु खपे। बुनियादी न हूंदो त अञा तव्हां पंहिंजी जंहिं मुल्क में 0.5% 6% रेशो हुजे टैक्स ॾियण वारनि जो, ही टाउन कमेटियूं, यूनियन काउंसिल्स, म्यूनिसिपालिटियूं, कॉर्पोरेशन, इहे टैक्स ते हलंदियूं आहिनि न। बिल्कुलु असां वटि टैक्स ॾियण जो रवाज ई कोन्हे। पाणी आहे, पाणीअ ते टैक्स न आहे ॾियणी। ही ड्रेनेज या सफ़ाई जी टैक्स आहे, दुनिया में वञो तव्हांखे सफ़ाई जी टैक्स मिलंदी, पर्चो मिलंदो, बाबा पाणी जी टैक्स, ही सफ़ाई जी टैक्स, ही तव्हांजी सिहत जी टैक्स, उहो सभु उन टैक्स में उहे अदारा हलनि था। हाणे असां वटि पाणी पियो ॾियण लाइ को माण्हू तयारु कोन्हे, सफ़ाई जे लाइ पियो ॾियण लाइ चवंदा इहा ज़िमेदारी हुकूमत जी आहे। टैक्स ॾियण हाणे इनखे केरु हलाए? पोइ मस वञी पघारूं पूरियूं थियनि थियूं, गवर्नमेंट पंहिंजे ख़ज़ाने मां इहे पघारूं ॾियनि थियूं। त जॾहिं इहे अदारा मुहताज आहिनि गवर्नमेंट जे पैसनि ते, उहे अदारा कहिड़ो कमु कंदा? तव्हां जेकॾहिं टाउन जो मेयर थिए थो कंहिं शहर जो ऐं हू इंडिपेंडेंट आहे, उन वटि इंडिपेंडेंट पंहिंजो ख़ज़ानो आहे या
उन वटि सिस्टम आहे त हू कंहिंजो मोहताज ई न आहे। उन वटि पंहिंजो हिकिड़ो पुलिस जो निज़ाम आहे, उन वटि टैक्स जो निज़ाम आहे, उन वटि जस्टिस जो निज़ाम आहे, हर निज़ाम उन वटि पंहिंजो आहे त उहो इंडिपेंडेंट आहे। हाणे सॼो बि तव्हां वञी लोकल बॉडी जे मिनिस्टर खे ॾिसंदव, कमिश्नर खे ॾिसंदव, DC खे ॾिसंदव, मौजूदा MLA खे ॾिसंदव, उहो फंड वठी अचे त पोइ नाली ठहंदी। टाइम हिकिड़े ब्रेक जो थियो नाज़रीन, हलूं था ब्रेक ते, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। साईं पाण ॻाल्हि कई पे मकानी चूंडुनि जे हवाले सां। गुज़िरियल आम चूंडुनि में असां ॾिठो सिंध में नव जमाती हिकिड़ो इताद थियो। हाणे वरी ख़बरूं आहिनि त सिंध अवामी इताद जे नाले सां को गॾजनि पिया इस्माइल राऊ, पीर साहब पगारो, मुमताज़ भुट्टो, ज़ुल्फ़कार मिर्ज़ा, तव्हांजो दोस्त पुराणो सिंध जा क़ौम परस्त, को बूटो ॿारे सघंदा? मां कंहिं बि माण्हू ते तनक़ीद करणु नथो चाहियां। इहो पॉलिटिकल हक़ आहे कंहिंजो। नेचुरली हुकूमत आहे, जेके बि अपोज़िशन में आहिनि चवंदा आहिनि सिंधी में दुश्मन जो दुश्मन बि दोस्त, उहो ई कारण आहे। पोइ जॾहिं इलेक्शन ख़तमु थींदी आहे पोइ हिक ॿिए सां विढ़ंदा आहिनि, हिक ॿिए ते तनक़ीदूं कंदा आहिनि, हिक ॿिए जे पुठियां वेंदा न आहिनि, हिक ॿिए सदारत में वेंदा न आहिनि। इलेक्शन ताईं हूंदी आहे, पहिरियों इलेक्शन थींदी आहे, ख़तमु थी वेंदो। हीअ बि इलेक्शन ताईं आहे, उन्हनि जो हक़ आहे, राइट आहे, बिल्कुलु अचनि। जेका हिन वक़्तु पीपुल्स पार्टी जी अंदरूनी तंज़ीमी सूरत हाल आहे, घणनि पासनि खां तनक़ीद बि थिए पई, अख़बारुनि में मीडिया ते ख़बरूं बि अचनि पियूं। जेका सूबाई क़यादतूं आहिनि पार्टी जूं, उन्हनि जे हवाले सां बि आहिनि त उहे तब्दील थियणु खपनि, को ऑपरेशन क्लीन अप थियणु खपे पीपुल्स पार्टी में। कुझु माण्हू आहिनि जिन खे उहे नतीजा न ॾेई सघिया। तव्हां सम्झो था हिन वक़्तु ज़रूरत आहे पीपुल्स पार्टी में नवां चेहरा अचनि, नए सिरे सां सॼी तंज़ीम साज़ी थिए, ऐं इन हवाले सां कोई डिसीजन तव्हां हाणे दुबई इजलास में बि विया कि डिसीजन थिया आहिनि पार्टी में? दुबई त असांजी हिकिड़ी जस्ट कॉल हुई। डिस्कशन्स नेचुरली जॾहिं सियासतदान वेहनि था त थिए पई। नेचुरली वक़्त जी ज़रूरत आहे त पीपुल्स पार्टी में तनज़ीम नो थियणु खपे। तमामु घणो अरसो थी वियो आहे ऐं ज़रूरत बि आहे हिन शइ जी, तमामु सख़्तु ज़रूरत आहे ऐं करणु खपे। अच्छा सर, हिकिड़ी ॿी शइ, मखदूम अमीन फ़हीम साहब जिन जी तबियत तमामु घणी हाणे नासाज़ रहे पई, इहे इतला हुया त की मखदूम साहब पाण ऑफर कई आहे त पार्लियामेंटेरियन जो जेका सदारत जो उहिदो आहे छॾियां, या इन क़िस्म जी का ऑफर? न ऑफर आहे, न ई पार्टी सोचे थी। अलाह ताला हुनखे ज़िंदगी ॾे, ख़ुदा हुनखे सिहत ॾे, वापसि अचे ऐं पंहिंजे उहिदे ते वेही पाण खे उन ई उहिदे ते, उन ई चेयर ते वेही पंहिंजी कंटिन्यू कनि सियासत। त सर हाणे ईंदासूं अहम जेको इशू आहे हिकिड़ो ॿियो, 18वीं आइनी तरमीम। हिन असांजी प्रोग्राम में ॿ टे भेरा पाण हुनखे डिस्कस कयो आहे ऐं तमामु वॾी कामयाबी पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी ऐं सभिनी नंढनि सूबनि ख़ासि करे सिंध खे तमामु घणी ख़ुशी थी। पर हाणे नज़र इहो थो अचे त 18वीं आइनी तरमीम तव्हां कई त सही, हाणे 4-5 साल थिया आहिनि, उन ते जीअं अमल थियणु खपे आहे उहो अमल न थी सघियो आहे। उन मां सभिनी खां पहिरीं ॻाल्हि कोटा सिस्टम, उन ते तव्हां 2 शिकूं रखियूं। हिकिड़ी शिक इहा हुई त हिन वक़्त ताईं कोटा सिस्टम ते तहत जेको सूबनि खे महरूम रखियो वियो आहे, जिन खे पंहिंजी कोटा खां घटि सीटूं मिलियूं आहिनि, उहे सीटूं भरियूं वेंदियूं ऐं उन लाइ पार्लियामेंट जे अंदरां हिकिड़ो कानून मंज़ूरु करायो वेंदो। अॼु ताईं उहो न कानून मंज़ूरु थियो आहे ऐं नई वरी जिन जी कोटा घटि आहे, ख़ासि करे ॻाल्हि कंदसि सिंध बराड़ी जी, त असांखे हमेशह कोटा में पोइते रखियो वियो ऐं इहो कानून छो न मंज़ूरु थी सघियो आहे, इन शिक ते अॼु ताईं अमल छो न थियो आहे? 18वीं तरमीम में काफ़ी कुझु करण जी अञा बि ज़रूरत आहे। मां सम्झां थो त 18वीं तरमीम खां पोइ फेडरेशन खे मज़बूत करण जी भरपूर कोशिशि कई वई आहे त पाकिस्तान जी फेडरेशन मज़बूत थिए। ऐं असां त ईअं चऊं था त 18वीं तरमीम जेकॾहिं 1968-69 में ठहे हा त शायदि ईस्ट पाकिस्तान बांग्लादेश न ठहे हा। पर हिन वक़्तु बि जेसि ताईं पीपुल्स पार्टी हुई त 2010 में इहो थियो ऐं 2011 में इहे पावर्स ट्रांसफर थियणु शुरू थिया। ऐं उन वक़्तु बि इहा सोच हुई त कुझु अरसे लाइ इन जो पीरियड ॾिनो वञे 3 साल, त जीअं आहिस्ते आहिस्ते इहे पावर ट्रांसफर थियनि। पर उन वक़्त जी हालतुनि में चङो थियो, इहो फ़ैसिलो बहितर थियो। अॼु शायदि उहे न थियनि हा, मक़सदु बि ख़तमु थी वञे हा ऐं हिकिड़ी नई कॉन्स्टिट्यूशनल क्राइसिस डेवलप थी वञे हा।
पर हिन वक़्तु बि हुकूमत खे इहा शइ चई वई आहे ऐं असांजी ANP सां बि इन ॻाल्हि ते डिस्कस थी आहे त नंढा सूबा 18वीं तरमीम खे जेके डिसीशन्स आहिनि उनखे इम्प्लीमेंट करण जे लाइ हिकिड़ी जॉइंट कमेटी ठाहिण जी तजवीज़ आहे त असां उहा जॉइंट कमेटी ठाहियूं ऐं 18वीं तरमीम खे मुकमिल इम्प्लीमेंट कराइण जी कोशिशि कयूं। इहे रीज़न्स आहिनि जेके तव्हां बि ज़िक्र कयो था। काफ़ी ॿियूं बि शयूं आहिनि जंहिंखे इम्प्लीमेंट करण लाइ जेके बि सूबा आहिनि, चाहे उन पंजाब बि हुन इम्प्लीमेंटेशन कमेटी में अची वञे, इहा डिस्कशन थियुनि जो शायदि इंशाल्लाह 2-3 महीननि अंदरि इहा कमेटी ठहंदी जेका 18वीं तरमीम खे सुपरवाइज़ कंदी त आया इहे जेके आइन जे अंदरि तरमीमूं थियूं आहिनि इहे सूबनि ॾे बाक़ाइदे ट्रांसफर थियूं न थियूं त छो न थियूं ऐं थियणु खपनि। अच्छा सर, तव्हां अपोजिशन लीडर बि हो नेशनल असेंबली में, सिंध जे माण्हुनि खे ज़ाहिर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी या 18वीं आइनी तरमीम कई, सिंध जे माण्हुनि खे वरी उमेद पाकिस्तान पीपल्स पार्टी में आहे त इन ते अमल बि पाकिस्तान पीपल्स पार्टी कराईंदी, इन आइनी तरमीम जी मुआफ़िज़ थी वेंदी पार्लियामेंट में। वफ़ाक़ी वज़ारतुनि में असां ॾिसूं था वफ़ाक़ी जेके इदारा आहिनि मुख़्तलिफ़, सिंधी कंहिं बि इदारे जो असांखे सरबराह नज़र नथो अचे। वफ़ाक़ी सेक्रेटरी हिकिड़ो या ॿ रूरल मां, सिंध रूरल मां हिकिड़ो या ॿ आहिनि जेका कोटा हुजणु खपे। आइनी तहफ़ुज़ आहे तव्हां 18वीं तरमीम में कयो आहे, उहो छो नथो थिए? तव्हां हुन ते नेशनल असेंबली में या नेशनल असेंबली में बि ॻाल्हि कई आहे। मूं नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात कई, उनखे ॿुधायो त सिंध ॿारहाड़ी जो हिकिड़ो ऐं सिंध शहरी मां हिकिड़ो ॿ ऐं रेशो मुताबिक़ जेके चेयरमैन ऐं सेक्रेटरी आहिनि उन मुताबिक़ सिंध जा घटि में घटि 6 सेक्रेटरी हुअणु खपनि ऐं उहे न आहिनि। ऐं इन सां अहिड़े नमूने सां बलूचिस्तान जो कुल हिकिड़ो सेक्रेटरी आहे ऐं फॉरेन कोटा में ॾिठो वञे त बलूचिस्तान 0 आहे ऐं सिंध बि 3% 4% आहे ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जो बि इहो आहे, बाक़ी तक़रीबन पंजाब आहे। अहिड़े त पुलिस सर्विसिस में बि अगरि IG ॾिठा वञनि त सिंध जो को हिकिड़ो IG आहे जंहिंखे सिंध में रखियो वियो आहे। बाक़ी तव्हां ख़ैबर पख्तूनख्वा ॾिसो, तव्हां गिलगित बल्तिस्तान ॾिसो, तव्हां कश्मीर ॾिसो, तव्हां रेलवे ॾिसो, तव्हां इस्लामाबाद ॾिसो, तव्हां NH ॾिसो। बाक़ी बि जेके 6-7 IG आहिनि उहे सिंध सां न आहिनि, छो त सिंध जा बि 72 या ख़ैबर पख्तूनख्वा जा बि तमामु सुठा ऑफिसर प्रमोट थी आया आहिनि। पर उहो बि मूंसां वाइदो कयो वियो त असां बिल्कुलु इन शइ ते अमल कंदासीं ऐं जल्दी असां 2-3 सेक्रेटरी बि रखंदासीं सूबनि जा, सिंध जा बि, पंजाब बलूचिस्तान जा बि, ख़ैबर पख्तूनख्वा जा बि। पर ख़ैबर पख्तूनख्वा जा हिन टाइम ते 4-5 सेक्रेटरी आहिनि, उन्हनि जी कोटा सेक्रेटरी बग़ैर IG लेवल ते कोन्हनि, पुलिस सर्विसिस में या फॉरेन में कोन्हनि। इन सां नुक़सानु फेडरेशन खे पहुचे थो, इहो मूं काफ़ी मरतबा चयो आहे। जेकॾहिं तव्हांजा तक़रीबन 30-35 अहिड़ा अदारा आहिनि जंहिंमें 20-22 में त अञा कोई आहे ई कोन ऐं बाक़ियुनि में आहिनि त नंढनि सूबनि सां, ऐं नंढनि सूबनि जा माशाअल्लाह बहितरीनु असांजा टैलेंटेड ऑफिसर्स मौजूदु आहिनि, पर उन्हनि खे नथो रखियो वञे, सिलेक्शन कई थी वञे त बाबा हीउ माण्हू कहिड़े सूबे सां तालुक़ु रखे थो, कंहिंजो आहे। छो त हुकमराननि जी घणी तइदाद पंजाब सां आहे त पंजाब जे हुकमराननि सां जेके रिलेटेड आहिनि नेचुरली उतां जा माण्हू आहिनि ऐं उहो अपॉर्चुनिटी वठनि था। इन ते मियां नवाज़ शरीफ़ खे ॻाल्हि सम्झणु खपे, ॾिसणु खपे, ज़िमेदारीअ जो अहसासु थियणु खपेसि त मां मुल्क जो वज़ीर आज़म आहियां, कंहिं हिकिड़े सूबे जो वज़ीर आज़म न आहियां। सही सर, गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो ज़िक्र कंदासीं। तव्हां कंक्रीट लिस्ट ख़तमु कई 73 जे आइन में हो त 10 सालनि खां पोइ ख़तमु थींदी, 10 सालनि में न थी, चलो 18वीं आइनी तरमीम में ख़तमु थी। उनखां पोइ उहे सब्जेक्ट फेडरल लिस्ट 2 में विझी ऐं इहो वाइदो कयो वियो, आइनी वाइदो त हाणे उहे सभु इशूज़ CCI ॾिसंदी। पर असां ॾिसूं था हीअ हुकूमत उहे सभु जेके CCI जे दायरे इख़्तियार में इशूज़ अचनि था उहे खणी थी वञे, या त वफ़ाक़ी काबीना में, या त वरी उनखां बि हेठि लेवल ते ECC में उहे डिसीजन वञी थियनि था। अॼु ताईं CCI जो न को मज़बूत सेक्रेटरेट ठहियो आहे जेको हेॾा वॾा इशूज़ 18-20 मिनिस्ट्रीज़ जेके उन फेडरल लिस्ट 2 में आहिनि त उहो सेक्रेटरेट ठहिणु खपे, उहे फ़ैसिला उते थियणु खपनि। उनजी केरु आइनी ज़मानत ॾियारींदो नंढनि सूबनि खे, उन लाइ केरु आवाज़ु उथारींदो? पंजाब जे त मफ़ाद में आहे जेकॾहिं इहे शयूं ईअं पियूं थियनि। ज़ाहिर
अहिड़ी तकलीफ़ नंढनि सूबनि खे आहे त छा नंढनि सूबनि जो आवाज़ु बणिजंदो तव्हां? मां सम्झां थो इहा आइन जी तमामु वॾी वायलेशन आहे जेका मौजूदा हुकूमत करे पई। CCI कॉन्स्टिट्यूशनली 3 महीननि जे अंदरि हुनजो इजलास थियणु खपे ऐं पर हीअ हुकूमत 9 महीना इहो इजलास कोन थी करे त नेचुरली इहे इशू जेके आहिनि उहे खणी वञनि था CCI हिन मां कैबिनेट में या ECC में, जेके ग़लति आहिनि। ऐं मां जीअं चयो त नवाज़ शरीफ़ ही हिकिड़ी कॉन्स्टिट्यूशन जी वायलेशन पियो करे ऐं उहा वायलेशन नवाज़ शरीफ़ जे ॻिचे में पइजी सघे थी। कॉन्स्टिट्यूशन वायलेशन तमामु ख़तरनाक हूंदी आहे ऐं सुभाणे कोई कोर्ट में वेंदो, शायदि सूबाए सिंध कोर्ट में वई आहे ऐं कोर्ट में जॾहिं ईंदा त उन जा रीज़न्स ॾियणु हुन वटि को जवाबु न हूंदो त हुननि CCI जी मीटिंग 3 महीने छो नथा कनि, कहिड़ा रीज़न्स आहिनि ऐं हिन सां नंढनि सूबनि में शकनि शुबा बि पैदा थियनि था। नवाज़ शरीफ़ होश जा नाखून वठे, हुनखे सम्झणु खपे हुन वटि पॉलिटिकल टीम आहे कोन जेका हुनखे सम्झाए, हुन ब्यूरोक्रेट्स जी टीम आहे जेका हुन सां गॾु हले थी ऐं इहा बदकिस्मती आहे त प्राइम मिनिस्टर वटि पॉलिटिकल टीम न हुजे, प्राइम मिनिस्टर वटि ब्यूरोक्रेट्स जी टीम आहे जेका पंहिंजे मुफ़ादनि खे थ्रू नवाज़ शरीफ़ प्रोटेक्ट करे थी। सर, जॾहिं 2010 में आइनी तरमीम या थी अरिड़हीं, उन वक़्तु तक़रीबन 45-46 वफ़ाक़ी डिवीज़न हुयूं, वज़ारतूं ऐं डिवीज़नूं, अॼु 43 आहिनि। तव्हां चओ था 2011 में असां मुंतक़िल करे छॾिया सूबनि खे, वरी किथां फुटी आयूं जो वरी 43 डिवीज़नूं थी वियूं? मां तंहिंजे करे तव्हांखे चयो त हीअ असांजी डिस्कशन्स थियूं आहिनि, मीटिंग्स थियूं आहिनि, ANP सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे, ANP जो सरबराह असफंदियार वली सां बि, त असां 18वीं तरमीम खे मज़बूत ऐं मुस्तहकम बणाइण लाइ जेका सुपरवाइज़ कमेटी सभु सूबा ठाहिनि था उहा ठाहियूं पिया ऐं पार्लियामेंट्री कमेटी हूंदी या सियासी पार्टियुनि जी? पार्लियामेंट्री कमेटी हूंदी ऐं उन सां गॾु सियासी जमातूं नेचुरली हूंदियूं गॾु। अच्छा सर, हिकिड़ी ॿी शइ तव्हां वटि वज़ारत रही आहे महिनत वारी फेडरल, इहो बि आहे वर्कर्स वेलफेयर फंड आहे या मज़हबी मामलनि वारी वज़ारत में तव्हां रहियो, ज़कात, इहे सभु शयूं त हाणे सूबाई सब्जेक्ट थी विया, इन ते बि कंट्रोल आहे, इहे त पैसा आहिनि जेके सूबनि खे वञणु खपनि। मिनिस्ट्री हज जेका आहे उहा त वफ़ाक़ जी आहे, जी हा, बाक़ी ज़कात वञी चुकी आहे, सॼो 100% सूबनि खे आहे। लेबर मिनिस्ट्री काफ़ी हद ताईं ख़तमु थी चुकी आहे, वर्कर वेलफेयर फंड ऐं इहो बि आहे शायदि नई सूबनि में ठहे पई थ्रू, पर इन ॾिसणो पवंदो त वफ़ाक़ वटि जेके उन्हनि जो हिसो आहे, शेयर आहे, उहो ॾिए बि थो नथो ॾिए, छो त इहो बि आहे वटि जेके सोर्सिस आहिनि या आहिनि त उहो उनखे उन रेशो जे हिसाब सां हर सूबे खे ॾियणा आहिनि। सर, इन ई हवाले सां हाणे थोरो ज़िक्र हज जो निकितो त अरिड़हीं आइनी तरमीम त ज़ाहिर ॿिया बि घणेई सुवाल आहिनि, ताज़ो हज जे हवाले सां जेको हिन वक़्तु थियो आहे सऊदी अरब में, तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हुई, तमामु घणी तनक़ीद थी त हज जा इंतज़ाम सही न थिया, उन में आमिर सईद काज़मी ते इल्ज़ाम बि लॻा, कुझु माण्हू गिरफ़्तार बि थिया। हिन वक़्तु जेका बदनज़मी थी आहे, ज़ाहिर आहे हुन में पाकिस्तान जी गवर्नमेंट जो सिधो को उन सां को तालुक़ु कोन्हे, पर ओवरऑल उन खां पोइ जेके क़दम खणणु खपनि, जेका हाजिन जेके शहीद थिया, ज़ख़्मी थिया, उन्हनि जी जीअं पोइवारी थियणु खपे, तव्हां मुतमइन आहियो मौजूदा हुकूमत जा जेके क़दम आहिनि? ॻाल्हि इहा आहे त उते वज़ीर उते मौजूदु वेठो आहे ऐं उतां जी हज मिनिस्ट्री एतिरी पावरफुल कोन्हे जेतिरी असांजी फॉरेन ऑफिस आहे। असांजे फॉरेन ऑफिस जो इहो कमु आहे त डायरेक्ट उन्हनि सां राब्ते में अची असांजा जेके हिन महिल ताईं बि 50 जे क़रीब माण्हू ग़ाइबु आहिनि, उहो यकीनन एतिरो अरसो ग़ाइबु न रहंदो आहे, वधि में वधि 10 खां 12 कलाक हाजी ग़ाइबु रहंदो आहे, उन खां पोइ कंहिं न कंहिं हंधि उहो मिली वेंदो आहे। बाक़ी जेके 50 माण्हू हिन महिल ताईं ग़ाइबु आहिनि, असांखे लोकेट नथा थियनि, इन माना उहे वीचारा कोन्हनि हिन दुनिया में, त उन्हनि जा बॉडीज़ किथे आहिनि, छो नथा इहे मिली सघनि। इन लाइ पाकिस्तान जी हुकूमत खे एग्रेसिवली अॻे वधणु खपे ऐं दुनिया जे मुल्कनि पंहिंजा नाला ॾेई छॾिया आहिनि, उन्हनि खे 100% इंफॉर्मेशन मिली वई आहे त पाकिस्तान जी फॉरेन ऑफिस छो पुठिते आहे, केरु नाअहल माण्हू वेठा आहिनि, छो इहा नाअहली पई थिए। इहा त नवाज़ शरीफ़ खे पुछणु खपे न पंहिंजे फॉरेन ऑफिस खां। अमेरिका जो टूर त असां हणूं था पिया, अमेरिका त वञूं था, मां सम्झां थो त हिन वाक़े ते नवाज़ शरीफ़ खे तमामु सख़्तु नोटिस वठणु खपे हा ऐं सऊदी गवर्नमेंट खे चवणु खपे हा त असांखे जल्द व जल्द असां पंहिंजा माण्हुनि जी इंफॉर्मेशन ॾिनी वञे। सर, असां हमेशह जमहूरी जेके माण्हू आहिनि उनखे शिकायत हूंदी आहे त हिते
सियासतदाननि खे बदनाम कयो थो वञे, गैर सियासी गैर जमहूरी माण्हू जेके आहिनि उहे उन्हनि खे वधीक प्रमोट कयो थो वञे। पर असां ॾिसूं हिन वक़्तु जेको ॿिनि अढाई सालनि में जेको थियो आहे त इहो ॻाल्हि त आवाम जी सही आहे, मुख़्तलिफ़ माण्हुनि जी, त असांजा सियासतदान वञी ईदूं कनि था दुबई में, लंदन में, वॾा सान्या थियनि था, को अमेरिका वेठो आहे, को किथे वेठो आहे, आर्मी चीफ फ्रंट लाइन ते आहे, महाज़ ते आहे, ईदूं बि हुते फ़ौजी जवाननि सां गॾु करे थो ऐं उन करे उनजी पॉपुलरिटी वधीक आहे। मौजूदा हुकूमत जूं जेके हिन वक़्त जी पॉलिसियूं आहिनि, जेके क़दम आहिनि, उन मां तव्हांखे नथो लॻे त पाण ई सियासतदान पाण खे बदनाम पियो करे? ॾिसो, ईद जो जेको आहे त्योहार आहे असांजो, ऐं जेको न हाणे असांजा जेकॾहिं सियासतदान वञी ईद ॿार कनि था त ख़ुदा न ख़ासा मुल्क खे कोड़ो को नुक़सानु त कोन थो पहुचे। ऐं आर्मी चीफ जो अगरि बॉर्डर ते वञे थो त मोरल अप थो करे, छो त असां जंगी सूरत हाल में आहियूं। उनजी हिकु ड्यूटी आहे, उनजो हिकिड़ो फ़र्ज़ु आहे। सियासतदान जी ड्यूटी आहे पंहिंजे मुल्क में रहणु, ऐं जॾहिं हुनजो जॉब आहे उहो जॉब पूरो करे थो। पर जेकॾहिं हू किथे वञे ॿिए मुल्क में ईद करे थो, ईद नालो आहे ख़ुशी जो, त अगरि ख़ुशी किथे उनजा फैमिली आहिनि या किथे उनजा सरकारी कम आहिनि या को किथे उनजो मसइलो मसाइल आहे त करे थो, त हुन को फ़र्क़ु कोन थो पए। इन ॻाल्हि ते एॾो इशू ठाहिणु त साईं हू छो ओॾे वञी ईद कई, इहा अॼु जी ॻाल्हि न आहे, इहा हमेशह थींदो रहंदो आहे। ईद न हूअं बि यानी कि हाणे बटबीर वारो वाक़ियो थियो, हुते तव्हां ॾिसो फ़ौजी क़यादत पहिरीं पहुचे थी, असांजा सियासतदान या ख़ुदि वज़ीर अज़म या इमरान ख़ान कंहिंजी जंहिंजी KP में हुकूमत आहे उहो अॼु ताईं न वियो आहे। त इन क़िस्म जा जेके इशू थियनि था उते असांखे वधीक मुतहरिकूं नज़र अचनि था। ईअं आहे कोन्हे? ॾिसो, हिकिड़ी ऑपरेशन हले पई जंहिंजी ज़िमेदारी फ़ौज जे मथां आहे। जॾहिं उहो थिए थो त फ़ौज जो त सभ खां पहिरियों क़दम आहे, ऐं उन खां पोइ मुल्क जो वज़ीर आज़म आहे, उहो उन खां पुछी बि सघे थो, मिली बि सघे थो, वञी बि सघे थो। ज़रूरु न आहे त उन जाइ ते वञी पहुचे, पर नवाज़ शरीफ़ जो उते विज़िट करणु ज़रूरी हो ऐं वञणु खपे हुनखे। सर, आख़िरी लाइटर मोड में तव्हां मुख़्तलिफ़ वफ़ाक़ी वज़ारतुनि में बि रहिया, हाणे क़ौमी असेंबली में वज़ीर अज़म खां पोइ सभिनी खां वॾो उहिदो अपोज़िशन लीडर जो उहो तव्हां वटि आहे। का ख़्वाहिश आहे थोरी दिलि में त करे मुल्क जो वज़ीर अज़म बि थियां? देखे, ॻाल्हि इहा आहे त हर माण्हू जी हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे, पर मां सियासतदान आहियां, सियासी वर्कर आहियां। मुंहिंजी ख़्वाहिश तॾहिं अमली जामो पाईंदी जॾहिं पार्टी जो ख़्वाहिश हुन में हूंदी। मां पार्टी जो पाबंद आहियां, पार्टी मुंहिंजे एतमाद कयो आहे, मूंखे लीडर ऑफ अपोज़िशन कयो आहे, त इन जे लाइ मूं पार्टी जे हर हुकुम जो ताबे आहियां। मुंहिंजी ख़्वाहिश पार्टीअ सां मुंसलिक आहे। सर, वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो असांखे। ऐं नाज़रीन, साईं ख़ुर्शीद शाह साहिब जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं, अञा ॻाल्हियूं खोड़ियूं जिन ते ॻाल्हाइण बि चाहियो पिए, पर प्रोग्राम जो हिकिड़ो मख़सूस टाइम आहे, इन करे असां हिते ई तव्हां खां मोकिलाईंदासूं। ईंदड़ प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदसि। अल्लाह हाफ़िज़।